अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। पेश आहे गढ़ी यासीन माहिदी अमलो जी रिपोर्ट। गढ़ी यासीन शहर अंदर बदअमनी खिलाफ़ शटरबंद हड़ताल, एहतजाजी रैली, अमन करायो जा नारा। गढ़ी यासीन समाजी इत्तेहाद महरान शॉपकीपर एसोसिएशन ऐं सुन्नी तहरीक पारां दिलशाद अहमद भट्टी, हाफ़िज़ मुश्ताक सुमरो ऐं शाहीन चिलीअ जी अॻुवाणीअ में बाज़ार बंदि कराए रैली कढी वई, जेका शाही बाज़ार नूर मुस्तफ़ा चौक खां गुज़रंदे प्रेस क्लब गढ़ी यासीन पहुची धरणी जी सूरत अख्तियार करे वई, जॾहिं त एहतजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। मुज़ाहिरीन जो रहमान रहीम। जीअं त अॼु असांजी नूर मुस्तफ़ा चौक खां जेका पुरअमन रैली निकिती आहे ऐं आहे उहा राति खाली न आहे जो असांजे दुकानदार जो नुक़सानु न थियो हुजे, पर पुलिस अॼु ॾींहं ताईं कख भञी बीणो न कयो आहे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं SSP साहिब खां त महिरबानी करे गढ़ी यासीन ते कंट्रोल कयो वञे। गढ़ी यासीन में बहादुर ऐं सचो हमदर्द इंसान ज़ात जेको गढ़ी यासीन जे अवाम सां प्यार करे उन उहो रखियो वञे त जीअं असांजूं हीअ जेके चोरियूं जेको असांजो नुक़सानु आहे उनजो पूरा थी सघे ऐं शहरी दुकानदार आराम सां निंड करे सघनि। प्यारा दोस्तों, ये जो असांजी जेका पुरअमन एहतजाजी रैली प्रेस क्लब में त बीठा आहियूं सभई, इहो ई मुतालबो खणी आया आहियूं त जे अगरि पुलिस खां कमु चढ़ियल आहे त असांखे रेंजर्स ॾिनी वञे ताकी असांजो अमन अमान बहाल कयो वञे। जे अगरि पुलिस खां कमु चढ़ियल आहे त महिरबानी करे असां आला अमलदारनि खे इहा अपील था कयूं त असांखे रेंजर्स ॾिनी वञे, आर्मी ॾिनी वञे, जीअं त असांजी सेफ्टी थी वञे। ख़बरुनि जी दुनिया।